अमरीका ताक़तवर मुल्क आहे, इंसानी दुश्मन बि मुल्क आहे। जंहिं इराक़ खे 15-20 साल जंग मड़ी ऐं हुनखे को बि अहिड़ो जोरी हथियार न आयो। सदर सदाम हुसैन खे बि सज़ा ॾिनी वई। उन खां पोइ अफ़गानिस्तान जे मथां जंग मड़ी वई 20 सालनि ताईं। उतां अफ़गानिस्तान मां निकिरी उहा गवर्नमेंट जेका आहे तालिबाननि जे हवाले करे वियो। हाणे तालिबाननि खे फंड करे थो। उन खां पोइ इसराइल फ़लस्तीन जे मथां जंग कई। फ़लस्तीन में मथां ख़ूनारेज़ी थी। अञा उतां इन जो पेट न भरियो त वरी हिननि जंग ईरान जे मथां मुसलत करे छॾी आहे, जिते अञा त इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं। पर ईरान बि झुकण वारो मुल्क न आहे। ईरान बि पंहिंजी ताक़त ॾेखारे थो। हाणे इसराइल पाण कमज़ोर थी चुको आहे, जेको अमेरिका खे चवे थो त तव्हां पाण ईरान जे मथां सिधी तरह हमला कयो। हाणे अमेरिका बि हिकु तरफ़ ॻाल्हियूं करण जूं आछ करे थो ऐं ॿिए तरफ़ धमकियूं बि ॾिए थो त तव्हां तेहरान मां निकिरी वञो। चीन ऐं अहिड़ा ॿिया मुल्क जेके आहिनि, जेके चवनि था त बाबा ठाह कयो। इसराइल ऐं ईरान बि ठाह लाइ राज़ी नथा थियनि ऐं कोशिशि थियणु खपे त गॾु थियनि, मेज़ ते अची फ़ैसिलो कनि त अॻियां इंसानी जानियूं ज़ाया न थियनि।